चीना सिनेमा के आगाह कयूं। ठटे में 3 ॾींहं अॻु फुर दौरान मज़ाहमत ते क़त्ल थी वियल वापारीअ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पार्टियुनि जे सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। फुर दौरान मज़ाहमत ते क़त्ल थी वियल वापारी शहजाद खान दुरानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहर में शटरबंद हड़ताल कई वई आहे। मक़तूल जे भाउ शिराज जी फरियाद ते 3 नामालूम जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वारिसनि जो चवणु आहे त 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस नौजवान जे कातिलनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। वारिसनि चेतावनी ॾींदे चयो आहे त 24 कलाकनि दौरान जवाबदार गिरफ़्तार न कया विया त सख़्त एहतिजाज कयो वेंदो। SSP पारां वारिसनि खे जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी पिणु कराई वई आहे। SSP मूजिबि मक़तूल जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हथ कयल CCTV फुटेजिस जी मदद सां जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। आगाह कई पिया। ठटे में 3 ॾींहं अॻु फुर दौरान मज़ाहमत ते क़त्ल थी वियल वापारीअ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वापारियुनि जे सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। फुर दौरान मज़ाहमत ते क़त्ल थी वियल वापारी शहजाद खान दुरानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहर में शटरबंद हड़ताल कई वई आहे। इन हवाले सां ठटे खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर रहमतुल्लाह छुट्टो लाइन ते मौजूद आहे। जी रहमतुल्लाह, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। ठटे में गुज़िरियल ॾींहुं ठटे शहर में ॾींहं ते आचारबंदी सां फुर दौरान मज़ाहमत करण ते गोलियूं हणी नौजवान वापारी शहजाद खान दुरानी खे क़त्ल करण वारो मामलो, जिन करे वापारियुनि जे सॾ ते ठटे शहर में अॼु सुबुह खां कारोबार मर्कज़ बंदि ऐं वाक़िए ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल कई वई आहे। ठटे जे शाही बाज़ार ते अक्सर कारोबारी मर्कज़ बंदि कया विया आहिनि। राति देर सां मक़तूल नौजवान शहजाद खान दुरानी जे भाउ शिराज जी फरियाद ते ठटे थाणे ते 3 नामालूम हथियारबंद फौरन खिलाफ़ केस दाख़िल किया हुआ है। ठटे थाने ते जेका FIR दाख़िल किया है 302, 394, 397 PPC तहत रोक रक़म फुर करण ऐं मज़ाहमत ते गोलियूं हणी नौजवान शहजाद खे क़त्ल करण ऐं ठटे नौजवान इब्राहिम खे सख़्त ज़ख़्मी करण खां पोइ FIR दाख़िल कई वई आहे। जॾहिं ठटे पुलिस अञा ताईं का बि अहिड़ी अॻुभराई हासिल न करे सघी आहे, जंहिंजे करे शहरियुनि पाण मुरादो शहर बंदि कयो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।